जिए त अज पांजे भा अदा रियाज़ डेरी साहब के दिल के गहरायन से मुबारकबाद पेश कयां थी उनके सालगिरह के दिहाड़े ते हुनन जो जेको किताब जो मुहूर्त आ यो तमाम सुठो हिकड़ो शुरुआत है। असांजी दुआऊं पांजे भा से इंशाअल्लाह गड आहिन। असा तमाम घना खुशनसीब आयो त असा के हिन नंढड़े शहर में एड़ा सुठा भाइर मिलिया आहिन जियां असांजो भा अदा आजिज़ धामरा साहब जे पांजे नंढड़े उम्र का वठी अज ताईं पांजे मेहनत ऐं सच्चाई से पांजे सियासत में कामयाब थींदड़ एकड़ो शख्स अज भी तांजे सामने वेठल है। हुन सा गड असांजो भा अदा रियाज़ डेरी साहब मां समझा थी जेकॾहिं इंसान पांजे सच्चे मन से को भी कम कंदो है त इंशाअल्लाह उ जरूर कामयाब थींदो है। मां मुखे जॾहिं आजो किताब मिलियो त मूं पढ़ियो इनमें काफ़ी कुछ लिखियो है। मां सिर्फ इन लफ्ज़न ते ॻाल्हाईंदुसि जंहिंमें उनजी सिस्टर थोड़ो घणो लिखियो है त मुंहिंजो भाउ जेको रियाज़ डेरी साहब है अदा हिकड़ो तमाम हिकड़ो संभालंदो अड़े इंसान जेको पांजी फैमिली के संभालंदो उनन जे बाबा जी वफात खां पोए जडे अदा ते जिम्मेदारियों दिनियो त हुन निभायो ऐं जिम्मेदारियों अड़ी शयूं हुंदियूं आहिन जेके इंसान पांजे पान का बेजार थींदियूं आहिन। पर अदा जे हिन मेहनत के असीं सलाम पेश कयूं था जो एतरे जिम्मेदारियन के बावजूद भी पांजे हिन शायर जेको थियो है हुन सफर के अधूरो न छडियो। असांजी दुआऊं असांजे भा सां गड आहिन। इंशाअल्लाह जरूर कामयाब थींदो। मेहरबानी।